अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उम्मीद आहे त सभु ठीक ठाक हूंदा। दोस्तों, इन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे बाबति। तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी केस छा में छा थींदो, छा थियण वारो आहे, ड्रामे में अॻिते छा थींदो, मां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त हिन चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं लाइक न विसारींदा। दोस्तों, तव्हां दोस्तनि जो टाइम वधीक न वठंदासीं, हलंदासीं पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी केस छासीअ में ओठो लुकमान ऐं क़ुर्बान रईस कमाल खान खे ज़ख़्मी कंदा, जंहिंमें पिस्टल या फायर करे रईस कमाल खान खे ज़ख़्मी कंदो। ओठो ऐं लुकमान ऐं क़ुर्बान ऐं रईस कमाल खान ज़ख़्मी थो थी पए। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रईस कमाल खान ऐं ओठे वारे जी दुश्मनी शुरू थी चुकी आहे। अनक़रीब ओठे वारा ऐं रईस गफ़ार खान उनजे भाउ कमाल खान विढ़ाइण